नाज़रीन, खानपुर महर वेझो रोड हादसे में पीउ सन औरत फौत थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेरठ टीवी जे रिपोर्टर गुलाम नबी महर खां। जी गुलाम नबी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खानपुर मारवे जो ॻोठ करीमदाद गडानी जी रहवासन आहे पीरसन औरत जेका रोड हादसे में जेका फौत थी वई आहे, उहा हादसो जेको आहे खानपुर मारव जे वेझो जेको आहे गबोल मार्केट आहे उते इहो पेश आहे, जिते जेको ट्रॉली जी टक्कर में जेको आहे इहा पीरसन औरत जेकी आहे महारा ज़ाल जेका मोहम्मद छुटल गडानी जेकी आहे उहा सरे ते फौत थी वई। जंहिं लाइ ॿुधाए पियो वञे त जेको आहे पीरसन औरत जेका आहे मार्केट वेझो जेको आहे रोड क्रॉस करे रही हुई त ओचितो जेको आहे तेज़ जेको आहे ट्रैक्टर जे ट्राली जेको टक्कर थियो, जंहिंमें जेको आहे उहो सरे ते जेको आहे फौत थी वई। जंहिंखे जेको आहे पुलिस जेको आहे उतां खणाए करे जेको मर्द जेको पुलिस जेको आहे खानपुर मां सरकारी अस्पताल हुते खणाए आई, जिते ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे जेको लाश आहे जेको वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं पुलिस सां राब्तो करण त हुन ॿुधायो त जेको वाक़े जी जांच कयूं पिया ऐं ड्राइवर जेको आहे जेको मौक़े तां फरार थी वियो उहो अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। जी गुलाम नबी, अवां जी महिरबानी।